إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم وأنا منا الصالحون ومنا دون ذلك وكنا طرائق قددا. हर किस्म जी हमदे सना वॾा याने वाखाण इबादतें बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ न सज़ावार आहे जेको अल्लाह कुल काइनात जो ख़ालिक ज़मीन ऐं आसमान जो मालिक आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ऐं ख़ुसूसन आख़िरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्ली व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुज़ुर्गों, नौजवान साथियों, अॼु हिन जुमे जे अंदरि ख़ुतबे जो उनवान है जिने जी हक़ीक़त। इन खां पहिरीं ख़ुतबे जे अंदरि पण जिने जे बारे में अमोक ॻाल्हियूं आंखे समयूं बयान थियूं वयूं त जिते पां ॻाल्हि छॾई वई उतां पां ॻाल्हि अॻई खणूं था। इहा त पाण खे ख़बर पई जे जिन जो कुरिया ई पां जहिड़ी मखलूक कई जीअं अल्लाह रब्बुल आलमीन पांखे पैदा कयईं उन्ही खे पण पैदा कयईं। पंहिंजो पे आदम अलैहिस्सलाम है अने उन्ही जो जेको पे है वो इब्लीस है। जिने जी हक़ीक़त समझे ला करे पहिरीं ज़रूरी है जे पां पिंड पिंड के न्यारे गिनो जे पां में केतिरे वकले जा माण्हू आहिनि
पामे कई माण्हू खासा आहिनि, नेक आहिनि, भला आहिनि, खैरखा आहिनि, ने कई माण्हू पामे जा ख़राब पण डिग आहिनि, ज़ालिम आहिनि, कूड़ा आहिनि। त माण्हूअ जीअं इंसान दुनिया में खासा ने ख़राब रहिया, जिने में पण ईअं ज खासा अने ख़राब जिन आहिनि। उन्ही मां जेको खासा जिन रहिया, जेको नेक आहिनि, उहो पिंड जे कम में लॻा पिया आहिनि। उहो नेकी कयूं था, उहो नमाज़ पढ़नि था, उहो रोज़ा रखनि था, उहो हज कयूं था, उहो मड़े नेकी जा कम कयूं था। उहो पिंड जी क़ौम में जिने में दावत अने तबलीग जो पण कमु कयूं था, ॿिए खे पण मुस्लमान बनायूं था, नेक बनायूं था। उन्हीं जिने के पां इंसान से कीअं मतिलब न आहे, उहो कॾहिं पंहिंजी पचार नथा कयूं, उहो कॾहिं पांखे ॾुख नथा ॾियनि, उहो कॾहिं पांखे तकलीफ़ नथा ॾियनि। पण जिने में जेको ॿई वकल जा जिन आहिनि, ॿई क़िस्म जा जिन आहिनि, उहो जिन आहिनि जेको शरीर आहिनि, जेको ख़राब आहिनि। जीअं पां इंसान खे निहारे लाहियूं, पां इंसान में जेको ख़राब वेह था, उहो माण्हूअ खे तकलीफ़ ॾिए था न। इंसान इंसान खे केतिरो सताए थो, इंसान इंसान खे केतिरा ॾुख ॾिए थो। कई माण्हू आहिनि जिन था कंहिं हिकिड़े आधे माण्हूअ खे हूंदो, पण पां मां कई माण्हू ॾुखी ऐं तकलीफ़ में ऐं रोइनि था, मुसीबत में, ऐं तंहिंजो कारण केरु आहे? पां पंहिंजो इंसान कयासीं। त उहो जिन जेको रहिया, उहो त पंहिंजा हमेशह वटा दुश्मन आहिनि। इब्लीस जेको रहियो, उनजे बारे में अल्लाह ताला कहिड़ो फरमाए पाण खे, इन शैतान लकुम अदुवन फत्तखिज़ूहु अदुवा। शैतान आजो खुलो दुश्मन आहे, अने उनखे ऐं पिंड जो दुश्मन समझजा। हाणे जेको शैतान पिंड जी क़ौम में जा जिने खे जेको चुंडे थो, जेको जिन उनजी ॻाल्हि मञे था, उनजो चयो कयूं था, उहो अची करे इंसान खे तकलीफ़ ॾिए था। तकलीफ़ ॾिए था, हिकिड़ो शैलो ऑप्शन आहे, जंहिंखे पाण चऊं था न कंहिं माण्हू खे जिन चोटी रहियो आहे, हिन में जिन आहे। ई शैतान जो शैलो ऑप्शन आहे। तंहिं पहला शैतान कोरो कोरो करे थो, ने शैतान जो मक़सद जेकॾहिं पूरो थी वञे थो त इंसान खे शैतान जेको चोटे नथो। पण ई शैतान जेको आहे न, इन जा जेको जिन रहिया, हिन जी औलाद, उहे इंसान खे तकलीफ़ में ॾिसी करे न राज़ी थिए था। पाण ईअं चऊं था न, पंहिंजो दुश्मन वे जेको जंहिं मथे पाण खार मारींदा आहियूं, उनजो जेकॾहिं को नुक़सान थिए त पाण दिलि ने दिलि में राज़ी थियूं था, भले थियो। त उहो शैतान जेको आहे, उहो पंहिंजो हमेशह वटा दुश्मन आहे। अने जिने में जा जेको ख़राब जिन रहिया न, उनजी ॻाल्हि मञे था, उहे पंहिंजा दुश्मन आहिनि। हाणे इंसान खे तकलीफ़ ॾेरा करे, इंसान खे परेशान करे ला करे, उहो कई रस्ता जेको आहे उहो चूंडीनि था। पण शैतान जो जेको मेन मक़सदु आहे न, मेन मक़सदु जेकॾहिं पाण सम्झी लाहियूं त पंहिंजे मग़ज़ में जेकी पण कंफ्यूज़न आहे, उहो मड़े दूर थी वञे। शैतान जो मेन जेको मक़सदु आहे उहो ई आहे, अल्लाह फरमाए थो, इन्नमा यदउ हिज़्बहु लियकूनु मिन अस्हाबिस सईर। शैतान जेको आहे, ई पिंड जी जमात खे ॿोलाए थो, पिंड जे माण्हूअ खे ॿोलाए थो, माण्हूअ खे गुनाह जी दावत ॾिए थो, गुनाह कराए थो, कुला कराए थो। लियकूनु मिन अस्हाबिस सईर, जे इंसान जेको रहिया ई दोज़ख खे बनी वञे। उन पिंड खे त ख़बर अथई आहे, जे आऊं उहानो तड़ाजी वियो आहियां, एतिरे हाणे मूंखे त दोज़ख में वञिणो हुजे, पण इंसान जेतिरा थी सघे आऊं दोज़ख में खणी वञा। त अल्लाह रब्बुल आलमीन जरा उनखे तड़े आसमान मथां कढे ते, तेरा इब्लीस करो चवे, रब्बि अनज़िरनी इला यौम युबअसून। ए मुंहिंजा रब, क़यामत जे ॾींहं सुधी तूं मूंखे मोहलत ॾे, क़यामत जे ॾींहं सुधी तूं मूंखे मोहलत ॾे। मोहलत कुला ॾे, तौबा करे लाहियां, पिन जी ग़लती सुधारे लाहियां, माफ़ी मंगी लाहियां, तंहिं लाइ करे न, कुला एतिरे लाइ करे, लउज़िल्लनहुम, आऊं इंसान खे गुमराह कयां।
ऐं हुन जो नुक़सान कई आहे। गुमराह करे ला करे शैतान कुरो कुरो करे थो, जिन इंसान खे चोटे थो इहा के साम्हूं ॻाल्हि अचींदी ऐं मिणी जे मग़ज़ में इहा हूंदी इहा ॻाल्हि असांखे साम्हूं बयानु थिए। पण तंहिं कथा पहिरीं शैतान ने जिन जो कुरिया इहे इंसान जा कहिड़ा कहिड़ा नुक़सान कयईं था, इंसान खे कीअं परेशान कयईं था, इंसान खे कीअं तकलीफ़ ॾियनि था, तंहिंजो पण पाण थोरो को ज़िक्र सुणी लाई। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम जे अंदर रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमाए व इम्मा यनज़गन्नका मिनश शैतानि नज़गुन फस्तइज़ बिल्लाह, जे ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शैतान जी तरफ खां जे कॾहिं आंखे कॾहिं कचो को लगे, कचो को जंहिंखे पाण पंहिंजी ॿोलीअ में घूको चऊं था, कंहिं माण्हू खे पाण घूको हणो न त टिप ॾेई वञे न विरची पए, त शैतान जो कुरो ई इंसान खे घूका हणे थो। अल्लाह ताला नबीअ खे चए जे कॾहिं शैतान आंखे कॾहिं का कचो को हणे, घूको हणे त ऐं अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़ो। ने शैतान जो कुरो इंसान खे घूका कुला हणे थो, तंहिंजो कारण कुरो आहे, तंहिंजो कारण ई आहे जे शैतान जो कुरो इंसान खे गुस्सो ॾिराए थो। ही जेको गुस्सो पाण अचे थो न, कंहिं ॻाल्हि मथे पाण विरची पऊं रीस कयूं न, कॾहिं का माण्हूअ खे एतिरो गुस्सो अची वञे जे गुस्से में अहिड़ो को कमु करे छॾी जंहिंमें लखें जो नुक़सान थी पए थो। पुठियां इंसान खे वीचार पुॼे यार ही मूं त खोटो करे वेठो, पर शैतान जॾहिं इंसान खे घूको हणे थो त शैतान जे चए में अची करे इंसान जेको आहे को खोटो कमु करे विझे थो। एतिरे लाइ करे गुस्से जे बारे में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आंखे जरा गुस्सो अचे ऐं उबल हो त वेही रहो, ऐं जेकॾहिं वेठल हो त लेटी रहो, औरी रहो, इन सां जो गुस्सो ख़तम थी वेंदो। अने जेकॾहिं आंखे वधारे गुस्सो अचे त ऐं वज़ू कयो ऐं मसो कयो कुला। एतिरे लाइ करे जो गुस्सो जेको ई शैतान में जा पैदा थिए थो, शैतान आग में जा पैदा थियो आहे, अने आग के उंजाए पाणी, ऐं जेकॾहिं मसो कंदा त शैतान जी आग जेको इहा उंजी वेंदी, आंजो गुस्सो ख़तम थी वेंदो। ईअं ज शैतान जेको आहे ई इंसान खे कॾहिं का कंहिं बीमारीअ में पण मुब्तला करे छॾे थो। इंसान कंहिंजो मथो ॾुखे, कंहिंजो पेट ॾुखे, कंहिंखे तकलीफ़ अची, तकलीफ़ छॾींदी न वे, शैतान जी तरफ़ खां थी सघे थी। इन जी दलील कुरो आहे, इन जी दलील ई आहे हज़रत अयूब अलैहिस्सलाम जरा बीमार थिया, अयूब अलैहिस्सलाम जी बीमारी बहुत ही खतरनाक बीमारी हुई। केतिरे ज़माने सूदी अयूब अलैहिस्सलाम बीमार हुआ, अहिड़ी बीमारी हुई जे मणे अयूब अलैहिस्सलाम हथ कढी विया, कुटुंब कबीलो ॿार बच्चा मणे हथ कढी विया, हिकिड़ो हिकिड़ो। अल्लाह रब्बुल आलमीन आज़माए ते पोइ जरा अयूब अलैहिस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन वटि दुआ मंगे था त चए था अन्नी मस्सनी शैतान बिनसबिन व अज़ाब, ए मुंहिंजा रब इन शैतान मूंखे ॾिग तकलीफ़ ॾिने, ये तकलीफ़ जेको मूंखे मिलई है इन में शैतान जो पण हथ है, ई पण मूंखे की न की तकलीफ़ ॾे थो। न इंसान खे घूको हणे तकलीफ़ थिए वारी है न। जीअं हिकिड़ी हदीस में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इंसान जरा दुनिया में जन्म गिने थो, हिकिड़ो बच्चो जरा जन्म गिने थो, मां जे पेट में जरा जन्म गिनी दुनिया में पुॼे थो, त पहली जेको रड़ करे थो, नंढो बच्चो जेको पहली रड़ करे थो, ई शैतान जे घूके जे कारण करे थो। इंसान दुनिया में जन्म गिने थो, शैतान तैयार वेठो वेठो न इनखे उन ई टाणे घूका हणे थो, अने ही बच्चो रणी करे थो। एतिरे मरियम अलैहिस्सलाम जी मां जेको वई, उन जरा अल्लाह ताला वटा दुआ घुरे तर चए वे अल्लाह मुंहिंजो जेको बच्चो जन्म गिने इनखे अने पोइ इन जे पण औलाद खे ए अल्लाह तूं शैतान जे घूके खां बचाए छॾ। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बज इंसान अहिड़ा पैदा थिया आहिनि जंहिंजो जन्म जरा थियो तर शैतान उन्ही खे घूका न आई आहिनि। उहो केर आई? उहो आई मरियम अलैहिस्सलाम अने मरियम जो पुत्र ईसा अलैहिस्सलाम। कुला इन जी मां दुआ घुरे में अल्लाह इन के शैतान जे घूके खां बचाए जाए। त शैतान इंसान खे तकलीफ़ ॾे थो। ऐं तंहिंजी हिकिड़ी दलील इहा पण आहे,
नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी है उस्मान बिन अबिल आस रज़ी अल्लाह ताला अन्हु, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अची करे चवनि था, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं जिन ॾींहं वटां इस्लाम क़बूल कयो आहे, जिन ॾींहं वटां ऐं मुसलमान थियो आहियां, उन ॾींहं वटां मुंहिंजे जिस्म में तकलीफ़ चालू थी वई आहे, मूंखे तकलीफ़ थिए थी। तंहिंजो कारण करो आहे, सबबु करो आहे, मूंखे कीअं ख़बर नथी पए। मां त आऊं नओं निमरो होसि, मां त आऊं चङो भलो होसि, पर जिन ॾींहं वटां मूं इस्लाम क़बूल कयो आहे, उन ॾींहं वटां मूंखे तकलीफ़ थी पई आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तोखे जिते तकलीफ़ थिए थी उते हथ रख, तोखे जिस्म में जिते तकलीफ़ थी थी उते तूं तुंहिंजो हथ रख, अने पोइ 3 फेरा चओ बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, 3 फेरा चओ, अने पोइ 7 फेरा चओ अऊज़ु बिल्लाहि व कुदरतिही मिन शर्रि मा अजिदु व उहादिरु। ये दुआ तूं 7 फेरा पढ़, तुंहिंजी तकलीफ़ जेको आहे दूर थी वेंदी। उस्मान बिन अबिल आस रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कई था, मूं इन मथे अमल कयो अने मुंहिंजी तकलीफ़ जेको आहे उहा ख़तम थी वई। उहा तकलीफ़ कंहिं ॾिनी ते? उहा तकलीफ़ शैतान ॾिने ते। एतिरे लाइ करे जे इन्हनि जे मगज में इहा ॻाल्हि अची वञे कि जैसी आउं काफ़िर होसि तैसे नओं निमर होसि, न मुसलमान थियो या एतिरे मूंखे तकलीफ़ थी पई आहे। हाणे मूंखे इस्लाम में जा हथ कढणा पवंदा, अने इस्लाम मां हथ कढी वञे त जेको शैतान आहे कामयाब थी वञे। शैतान कॾहिं का नेकी मथे जरा इंसान अचे थो न, कई माण्हुनि खे पाण ॾिठो हूंदो, ना निमरा चङा भला फिरे पिया, पर जरा नेक बनिया, नमाज़ी बनिया, को बीमारी अची वई, को आफ़त अची वई, को मुसीबत अची वई, को टेंशन अची वियो, त उन्ही जे मगज में पण इहा ॻाल्हि अचे थी जे आउं यार हेतिरो वक़्तु नओं निमरो चङो भलो कॾहिं मुंहिंजो मथो की न ॾुखियो हो, मस्जिद में आयोसि, निमाज़ चालू कई न, हिकिड़ी ने ॿई व्याधि खुटे नथी, ऐं पोइ इन ई कारण इंसान जेको आहे वरी गुनहगार बणी वञे थो। ई कुला शैतान जेको आहे इंसान पुठियां लॻो पियो आहे जे इंसान खे आउं नेकी न करण ॾियां, तंहिं करे उहो इंसान खे कॾहिं का बीमार पण करे विझे थो। बीमारी ॾींदड़ अल्लाह ताला आहे, शफ़ा ॾींदड़ अल्लाह ताला आहे, पर अल्लाह जे हुक्म सां शैतान पण कॾहिं के इंसान खे जेको आहे परेशान करे थो। ये शैतान रुगो एतिरो नथो करे न, ई को हिकिड़ो शैतान न आहे, ऐं हिकिड़े शैतान खे न सम्झजा। शैतान से मुराद ई जिन रहिया जेको पांखे परेशान कई था, हैरान कई था, गुनाह कराई था, ई मड़ा जिन जरिया। शैतान पिन था हिकिड़ो हुजे, पर हर के इंसान भेरो जेको शैतान लॻो पियो आहे न, ई हिकिड़ो जिन आहे, हर के इंसान भेरो आहे। पा मां कोई इंसान खाली न आहे जंहिं भेरो को जिन शैतान न वे। जेतिरा पां वेठा आहियूं न, पा मिणी भेरा जिन न शैतान आहिनि। हदीस में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा फरमायो जे हर के इंसान भेरो हिकिड़ो जिन आहे न शैतान आहे। तर साहबा किराम पुछो, ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आ भेरो पण आहे? असां मणी भेरो था रहियो, पर आ भेरो पण शैतान ने जिन आहे? तर फरमायो, हाँ मूं भेरो पण आहे, पर अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजी मदद कयईं, उहो मुसलमान थी वियो आहे। उहो जिन जेको आहे, उहो शैतान जेको आहे, उहो पिंड मुसलमान थी वियो आहे। हाणे हमेशा मूंखे नेक कम जा हुक्म ॾे थो, कॾहिं पण मूंखे गुनाह जे कम जो हुक्म नथो ॾे। त पाण भेरा जेको जिन ने शैतान जा उहे मुसलमान न थिया, उहे पाण भेरा जेको रहे था, उहे पाण खे गुनाह जा ॾस ॾिए था, उहे पाण खे खोटा ॾस ॾिए था। अने ईअं ज नमाज़ जेको इंसान पढ़े थो न, त पाण मां कई माण्हू चवनि था जे यार नमाज़ आऊं पढ़ां थो, पण नमाज़ में मुंहिंजो ध्यानु नथो लॻे, मूंखे विसविसा अचनि था, आऊं भुली वञा थो, मूंखे यादि नथो रहे कुरो पढ़ियोसि, केतिरियूं रकातूं पढ़ियोसि, कीअं ख़बर नथी वे। ई पण हिकिड़ो जिन है, हिकिड़ो शैतान है जेको इंसान जी नमाज़ खे भुलाए थो। ई जिसा बि उस्मान बिन अबिल आस जंहिं चयो हो जे मूंखे तकलीफ़ है जिन ॾींहं वटां मूं इस्लाम क़बूल कयो आहे, ई जिसा बि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अची करे ने चए थो जे ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आऊं नमाज़ जरा पढ़ां थो, आऊं जरा नमाज़ पढ़ां थो, तेरा नमाज़ में भुली वञा थो, मूंखे ख़बर नथी वे केतिरियूं रकातूं पढ़ियोसि, कुरो पढ़ियोसि, कुरो नाहे पढ़ियोसि, मूंखे कीअं ख़बर नथी पए। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ज़ाक शैतानुन, एगो शैतान है, युक़ालु लहू खनज़ब, अने इन जिन जो ने शैतान जो नालो है खनज़ब।
जेको पांखे नमाज़ बुलाए थो न, नमाज़ में विसविसा विझे थो, इन जिन जो न शैतान जो नालो आहे खनज़ब। खनज़ब हिकिड़ो नालो आहे जिन जो। पण नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन साहबीअ खे ॾसें कि जहिड़ पण तोखे दिल में अहिड़ा विसविसा अचे नमाज़ में त तूं अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़, अने पोइ अवरे पासे 3 फिरा हरा हरा थुके छॾ, जरा जरा थू थू करे छॾ, 3 फिरा अवरे पासे। तूं ई जेकॾहिं अमल कने त शैतान ने जिन जो कुरो तुंहिंजी नमाज़ भुलाईंदो की न। अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कई था, उस्मान बिन अबिल आस जे मूं इन मथे अमल कयो ने अल्लाह जे हुक्म से पुठियां ऐं नमाज़ में कॾहिं न भुलोसि। जिन शैतान अची करे पंहिंजी नमाज़ भुलाइनि था, रुगो विसविसा नथा विझनि, पधरा थी करे पण अचनि था कॾहिं का। तंहिंजी दलील गुरू आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा किराम खे नमाज़ पढ़ायो। साहबा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहज्जुद जी नमाज़ पढ़िया रात जो। सुबह जो जरा नमाज साहबा किराम के पढ़ायो, तर फजर जी नमाज पुठिया साहबा किराम के चए था आऊं रात नमाज पढ़ियोसि पे, तहज्जुद जी नमाज रात जो पढ़ियोसि पे, हिकिड़ो जिन आयो, इफरीत जिन, वॾो बेहद वॾो जिन हिकिड़ो आयो, अने मुंहिंजी नमाज तोड़ाए जी उन कोशिश कई। नमाज में मूंखे हैरान ने परेशान कई। अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे अहिड़ी ताक़त ॾिने जी मूं उन जिन खे पकड़े लाथो, मूं उन जिन खे जले लाथो, पकड़े लाथो। अने पोइ मुंहिंजी दिल में अहिड़ो ख्याल आयो जे इन जिन खे जेको आहे आऊं कंहिं थंब से ॿधी छॾियां। मुंहिंजे दिल में ख्याल आयो हिन जिन खे जले आऊं कंहिं थंब से ॿधी छॾियां त मुसलमान सुबुह जो मड़े ॾिसे जी जिन हेड़ा वेंदा। पण वरी मूंखे मुंहिंजे भाउ सुलेमान अलैहिस्सलाम जी दुआ यादि पई जी मुंहिंजे भाउ सुलेमान दुआ घुराए, कई दुआ घुराए, वहबली मुल्कन, ए अल्लाह मूंखे अहिड़ी बादशाहत ॾे, ला यंबगी लिअहदिन मिन बादी, जो ओड़ी बादशाहत क़यामत जे ॾींहं सुधी कंहिंखे न मिले। ए अल्लाह मूंखे अहिड़ी हुकूमत ॾे जो ओड़ी हुकूमत मूं पुठियां ॿिए कंहिंखे न मिले। अने मुंहिंजे भाउ सुलेमान खे अल्लाह ताला अहिड़ी हुकूमत ॾिने, अने उन हुकूमत में कुरो हो, उन हुकूमत में जिन पण सुलेमान अलैहिस्सलाम जे ताबे हुआ, जिन पण सुलेमान अलैहिस्सलाम जा नौकर ने गुलाम हुआ, जिन जेको हुआ सुलेमान अलैहिस्सलाम जे चे विगर विख खे न खणंदा हुआ। इहा ताक़त, ई बर, इहा हुकूमत अल्लाह ताला सुलेमान खे ॾिने, पुठियां कंहिंखे न ॾिने। पुठियां जिन कंहिंजे कब्ज़े में न आया, जिन कंहिंजा गुलाम न बनिया। सुलेमान अलैहिस्सलाम के अल्लाह ये ताक़त ॾिने। नबीअ फरमाए जे मुंहिंजी दिल में अहिड़ो ख्याल आयो जे हिन जिन खे आऊं ॿधी छॾियां, पण वरी मूंखे अहिड़ो थियो जे मुंहिंजो भाउ सुलेमान दुआ घुरी वियो जे अल्लाह जिन मथे हुकूमत मूंखे ॾिज, ॿिए कंहिंखे न ॾिज, पर मूं हुन जिन में जा हथ कढी छॾिया। उहो जिन वेंदो हुयो। त ईअं जिन जेको रिया ई इंसान जे खून में दौड़े था। शैतान जो है ना, शैतान ई इंसान जे खून में दौड़े तो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्न शैतान यजरी मिन इब्न आदम मजरा दम। शैतान जो है ई इंसान जे जिस्म में इंज दौड़े तो जियां इंसान जो खून जो है इंसान जे जिस्म में दौड़े तो। त खून जो है पांजे जिस्म जे अंदर है, खून पांजे अंगे जे अंदर दौड़े तो, ये शैतान पण पांजे अंगे जे अंदर दौड़े तो। शैतान पण पांजे जिस्म में इंज कम करे तो जीअं खून कम करे तो। इन में जा पांखे मालूम थिए तो कि जिन जो रहियो, शैतान जो रहियो ई इंसान जे जिस्म में पण दाखिल थी सके तो। जिन जंहिंखे पंहिंजो जिन कंहिंखे चोटी वियो है, जिन चोटे तो माण्हू खे, जिन जो है कंहिंजे जिस्म में दाखिल थी तो, पण पाण में जो वहम पिया आहिनि जे हर के माण्हू खे पाण ॾिसूं जे हिनखे जिन चोटी वियो त अहिड़ो न। हर के माण्हू खे जिन नथो वे, जिन एतिरा नेवर न आहे जे पाण मिणी खे चोटी रहे। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ो उन खे बर ॾिने न आहे, अहिड़ी अल्लाह उन खे ताक़त न आहे हिन जे पाण मिणी खे चोटी रहे। उन खे अल्लाह ताला अहिड़ी ताक़त ॾे न त पाण मां हिकिड़ो इंसान पण बाक़ी न बचे, मिणी खे चरिया करे छॾी। उन उहो पंहिंजा दुश्मन आहिनि, उन खे त बर खपे तो, ताक़त खपे थी जे मिणी इंसान खे असीं तबाह ने बर्बाद करे छॾियूं, पर अल्लाह रब्बुल आलमीन उन खे इहा ताक़त न ई ॾिने।
ई पां मां जेकॾहिं कंहिं इंसान खे चोटे थो के हैरान करे थो त पां पिण जे ईमान अने अमल जी कमज़ोरी आहे जेको पां हुनखे मौक़ो ॾियूं था। हिन जी हिकिड़ी दलील आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े सफ़र में हुआ, सफ़र में विया पे हिकिड़े कबीले वटां मटिया, उते हिकिड़ी औरत वई, हू पिण जो नंढड़ो बच्चो कोठे आ वई, बच्चो कोठे जरा आ वई तर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चए थी जे हिन बच्चे खे को ज़माना थी विया तकलीफ़ आहे, मूं डिग इलाज कराया आहीं पर हिनखे फ़ाइदो नथो थिए, हाणे आई कोन जो इलाज कयो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बच्चे के साम्हूं विहारे करे फीणा पढ़िया, दम कयो अने पोइ फरमायो उखरुज अदू अल्लाह इन्नी रसूलुल्लाह, ए अल्लाह जा दुश्मन तूं ॿाहिरि निकर, ऐं अल्लाह जो रसूल आहियां। ए अल्लाह जा दुश्मन तूं ॿाहिरि निकर, हिन में जा आऊं अल्लाह जो रसूल ने नबी आहियां। पोइ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र में हलिया विया ने उन औरत खे चई विया जे आऊं जरा पाछो अचां तर तूं मूंखे ख़बर ॾिजे तुंहिंजो बच्चो कीअं आहे। जरा पाछा सफ़र मां वरिया तर वरी उहानो मटिया तर उहो औरत जेको आ वई से पोइ बीड़ियूं हकले न आ वई, बीड़ियूं पोइ गिनी आ वई, कोला हदियो ने तोहफ़ो खणी आ वई। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियो तुंहिंजो बच्चो कीअं आहे, तर फरमाए चए मुंहिंजो बच्चो उन ॾींहुं वटां अल्हम्दुलिल्लाह बराबरि आहे ने आऊं खुश थी करे राज़ी थी करे आला करे 3 पोइ गिनी आ वई आहियां, ई मुंहिंजी तरफ़ खां आला करे हदियो आहे, हिनखे क़बूल कया। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा किराम खे चयो 2 पोइ हिनखे पाछियूं वारे ॾियो अने हिकिड़ी पोइ जेको आहे ई पाॾे हलो बीड़ी खणी हलो। मालूम थिए थो जे जिन शैतान जेको आहे इंसान जे जिस्म में दाख़िल थी सघे थो, इंसान खे तकलीफ़ ॾेई सघे थो, ई लिखार में दाख़िल थी लिखार में निकिरी वञे, इनखे अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ी ताक़त ॾिने, अहिड़ो बर ॾिने जे ई लिखार में हज़ारों किलोमीटर जो सफ़र करे लाहे थो। रुगो एतिरो न, ई हियानो ज़मीन मथां आसमान मथे चढ़ी वञे थो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरीं जिन जेको आहे न, अल्लाह जा नबी दुनिया में जॾहिं कीन आया हुआ तंहिंखां पहिला जिन हिन ज़मीन मथां आसमान मथे चढ़ी वेंदा हुआ। पोइ हीउ जेको पहिलो आसमान जो 7 आसमान आहिनि, हिन पहले आसमान हेठि कन लॻाए करे सुणंदा हुआ जे अल्लाह जा मलाइक पिंड में कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं था, अल्लाह ताला कहिड़ो हुकुम कयईं जे हाणे दुनिया में कहिड़ो थिए वारो आहे। अल्लाह ताला जेकी पण हुकुम कंदो हो जिब्रील खे चवंदो हो दुनिया में सवारे हाणे हीअं थींदो, पर हीअं हीअं थींदो, पोइ हीअ थींदो, पोइ हू थींदो, नफ़ो थींदो, नुक़सान थींदो, कहिड़ो थींदो, ई मड़े अल्लाह रब्बुल आलमीन जिब्रील अलैहिस्सलाम खे चवंदो हो। जिब्रील अची करे न मलाइक मणी खे चवंदो हो अल्लाह रब्बुल आलमीन ही हुकुम कयईं, दुनिया में हाणे मड़े ही थिए वारो आहे न। ई जिन जेको हूंदा हुआ उहो कन लॻाए करे सुणंदा पिया हुआ जे मलाइक कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं था। पोइ दुनिया में पाछा अची करे न काफ़िर खे मुशरिक खे उन्ही खे ॾसींदा हुआ जे दुनिया में ही मड़े थिए वारो आहे। ऐं पोइ उहो जेको हूंदा भविष्यवाणी कंदा हुआ जे हाणे ही थिए वारो आहे, हाणे ही थिए वारो आहे। माण्हू उन्ही खे मञंदा हुआ, माण्हू उन्ही खे सजदा कंदा हुआ, माण्हू उन्ही खे वॾा सम्झंदा हुआ, उहे मड़े गुमराह थी वेंदा हुआ। पण जब अल्लाह रब्बुल आलमीन नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया में हलाए तर अल्लाह रब्बुल आलमीन आसमान मथे पहरा लगाए छॾे, आसमान मथे अल्लाह रब्बुल आलमीन चौकीदार रखी छॾे। एतिरे लाइ करे जेको जिन हुआ सूरत जिन में अल्लाह रब्बुल आलमीन पिन ज़िक्र कयईं जो उहे चवनि था इन्ना कुन्ना नक़उदु मिनहा मक़ाइद लिस्सम, जे मांद त असीं वञी करे आसमान में वेही रहंदा हुआसीं न ॻाल्हियूं सुणी अचींदा हुआसीं, पर हाणे कहिड़ो थिए थो, हाणे फमन यस्तमिल आन यजिद लहू शिहाबर रसदा, हाणे जेको पण जिन आसमान मथे वञे थो उतां जेकॾहिं को ॻाल्हि सुणे जी कोशिशि करे थो त अल्लाह जा मलाइक जेको आहे उन मथे टांडो फिगाइनि था, अल्लाह जा मलाइक उनखे भॼाए सघनि था। को पण आसमान जी ॻाल्हि हाणे जिन नथा सुणी सघनि। अल्लाह रब्बुल आलमीन जिन ॾींहुं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आया उन ॾींहुं वटां अल्लाह रब्बुल आलमीन आसमान खे पैक करे छॾे। हाणे को पण जिन आसमान मथे नथो वञी सघे अने को ॻाल्हि नथो सुणी सघे। इहा ॻाल्हि एतिरे लकड़े सुणायां थो जे पाण मां कई माण्हू अहिड़ा वेह था जंहिंखे जिन चोटी रहियो आहे अने पोइ उहे ॻाल्हियूं कयूं था जे हिन जिन हलाए, हुन जिन हलाए, हिन चोटाए, हुन चोटाए, मुंहिंजा भाउ अहिड़ो कीअं नथो वे। जिन माण्हू खे कुला चोटे थो, जिन चोटे त उन माण्हू जा अखलाक आदतूं कहिड़ा बने था,
जिन इंसान के के परेशान करे तो ने पो जिन जे कदे पाके चौटी रहे उन जो इलाज करण होवे तो इलाज किए कराजे इंशाल्लाह इन जो पण अगले जुमे में बयान अचींदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन पामणी के जेकी पण कुरान हदीस मुताबिक गाली सुयो आई अल्लाह ताला अमल करी तौफीक अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पा गुनाहगारन जा गुनाह माफ फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पांजी नेकी कबूल फरमाए। अल्लाह ताला जेकी पण मुसलमान परेशान हाल है अल्लाह उनकी परेशानी के दूर फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन बीमार के शफाए कामिला आजिला अता फरमाए। जेकी मरीज है अल्लाह रब्बुल आलमीन उनकी कब्रें के कुशादा फरमाए। अल्लाह जैसे पाके जियारे तैसे इस्लाम मथे जियारे पांजो खात्मो जर करे तो खात्मो ला इलाहा इल्लल्लाह मथे करे। आमीन सुम आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أولى وأتم وأكبر والله يعلم ما تصنعون